नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में पाक मिशन सिविल सोसाइटी के तावन सां खिपरो जे तालका एजुकेशन ऑफिस में TEO खे कोरोना का बचाव के लिए मास्क, सैनिटाइज, हैंड वॉश करने के लिए पानी की टांकी ॾिनी वई। इन मौके ते तालका एजुकेशन ऑफिसर गुलाम मुस्तफ़ा लिगारी चयो त पाक मिशन वारा कोरोना वायरस की टीं लहर में असांजे इलाइक़े में बेहतरीन कम करे रहिया आहिनि। कोरोना का बचाव जो हल सिर्फ़ एहतियाती तदाबीरनि ते अमल करण है। जॾहिं त पाक मिशन सिविल सोसाइटी जे रीजन सांगड़ जे एरिया मैनेजर फिनांस जोन जो चवण है त कोरोना वबा खतरनाक बीमारी है। पाक मिशन सिविल सोसाइटी के सहकार से गवर्नमेंट के स्कूलन में मास्क, सैनिटाइज, स्प्रे जे लाइ मशीन और कोरोना का बचाव के लिए लिटरेचर ॾिना विया आहिनि जीअं ॿारनि खे कोरोना वायरस का बचाव बाबत ॼाण मिली सके। पाक मिशन सोसाइटी तरफा कोविड-19 का बचाव लाइ सामान मुहैया कयो वियो आहे, जेको फेस मास्क आहिनि, एंटीसेप्टिक सोप है, हैंड सैनिटाइज़र, डिटोल वगैरह, इंफ्रारेड गन वगैरह। ये जेके असांजा स्कूल आहिनि शहर जा गुंजानाबाद जा नंढा ॿार आहिनि उन्हनि खे मुहैया कया वेंदा ऐं पंहिंजे ऑफिस के भी साफ़ सुथरो रखियो वेंदो ऐं हर स्कूल के इहा ई ताक़ीद कई वेंदी त पंहिंजे स्कूल के साफ़ रखनि ऐं कोविड-19 का बचाव लाइ हर मुमकिन कोशिश कनि। एजुकेशन ऑफिस खिपरो में यहाँ पर है कोरोना की जो थर्ड वेव है उससे बचाव के लिए स्कूल के बच्चों के लिए और स्टाफ के लिए यहाँ पर हमने ये 2500 यहाँ पर मास्क तक़सीम किए गए हैं। इसके अलावा N95 मास्क हैं और डिटोल है, हैंड वाशिंग स्टेशन भी यहाँ पर हैंड ओवर किया गया है। इसके साथ साथ IC मटीरियल यहाँ पर प्रोवाइड किया गया है ताकि जो हमारे बच्चे हैं, हमारा मुस्तकबिल है, वो कोरोना की वबा से बच सकें। इन चीज़ों का इस्तेमाल करें और भरपूर इस्तेमाल करने से हम सब लोग इस वबा से बच सकें। पाक मिशन सोसाइटी आहे जे असांखे तक़रीबन साल खन में मुख़्तलिफ़ प्रोजेक्टनि ते असांजे स्कूलनि जी हेल्प कंदी रही है। जी वणनि जी वणकारी मुहिम भी हिस्सो वरितो ऐं हैंड वॉश सैनिटेशन सिस्टम में असांजा जो प्रोजेक्ट हलाया नंढा वॾा स्कूलनि में तमामु बहितरीनु कमु करे विए। अॼु भी तमामु बहितरीनु सामान ॾेई जेको स्कूलनि में हैंड वॉश मशीन लॻाए पाणी हैंड वॉश लाइ टांकी ॾिनी वई आहे। उनखां फेस मास्क वग़ैरह में अञा मूवमेंट कयूं था। असांजा काफ़ी अहिड़ा स्कूल हाई स्कूलनि जेके 15 खां 20 जेके वॾी इनरोलमेंट वारा आहिनि उते बि अहिड़ी शयुनि जी सख़्तु ज़रूरत आहे। असां वटि 35 खां 40,000 इनरोलमेंट आहे जेके तक़रीबन असां 20 खां 25,000 मार्क्स न आहे त असां सभिनी उन्हनि ॿारनि ताईं पहुचायो जी कोविड-19 लहर खां बची सघनि। सभिनी असांजो फ़र्ज़ु आहे ऐं पाक मिशन असां सां बिल्कुलु साबित कदम सां गॾु आहे। इंशाअल्लाह उमेद आहे इन खां वधीक असांजी हेल्प कंदी आहे। सोसाइटी तरफां तलका खिपरो जे एजुकेशन डिपार्टमेंट के हुननि जेका कोरोना जेका लहर जेका आई उन सिलसिले में उन्हनि जेका मदद कई आहे। असां चाहियूं था त ॿियूं जेके तंज़ीमूं आहिनि सोसाइटी वांगुरु ई हिन तलक खिपरो जे पोइते इलाइक़े जे मुख़्तलिफ़ प्राइमरी स्कूल, मिडिल स्कूल या हाई स्कूल जे में 40,000 खां मथे जेका ॿारनि जी इनरोलमेंट आहे उते जीअं ॿारनि खे जेका बुक्स जा बैग जेके ॾिना विया आहिनि, कहिड़े क़िस्म जा मासिक आहिनि या हैंड वॉश जेको आहे, साबुण आहे, हथ धोइण जा तौर तरीक़ा जेके आहिनि, सफ़ाई करण जा तरीक़ा आहिनि जेके उहो बाक़ाइदा सां हेल्थ हाइजीन जा जेके हुते क्लासिस हलाया विया, उनखे प्रैक्टिकल तौर ॿारनि खे सम्झायो वियो। अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटियूं सरगर्मियूं मुस्बत रहण सां करे असांजे प्यारे मुल्क में असां कोरोना के मात ॾेई सघूं था। इहो क़िस्म जो जहाद आहे। ऐं फिनाज़ जान साहब, पाक मिशन सोसाइटी, उनकी पूरी टीम जा थोराइता आहियूं त अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटियूं सरगर्मियूं करे असांजे हिन मुआशरे में, असांजे समाज में, असांजे हिन प्यारे पाकिस्तान में कोरोना जहिड़ी वबा खे असां ख़त्म करण लाइ अचो त पाण गॾिजी सभई असांजे प्यारे मुल्क खे इन वबा खां पाक करें। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।